एडिशनल डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद करबला जे शहीदनि जे चालीहे जे मौक़े ते सिक्योरिटी समेत समूरा इंतज़ाम यकीनी बनाइण जी हिदायत कई आहे। नवाबशाह में करबला जे शहीदनि जे चालीहे जे सिलसिले में एडीसी जुनैद हमीद समो जी सदारत हेठि गॾिजाणी थी। उन मौक़े ते जुनैद हमीद समो चयो त करबला जे शहीदनि जूं ॾिनल क़ुर्बानियूं सब्र, रवादारी ऐं क़ुर्बानी जे जज़्बे सां सबक़ ॾियनि थियूं। हुन चयो त चालीहे जे मौक़े ते ज़िले में अमन अमान जी सूरतहाल जी मॉनिटरिंग करण लाइ ज़िलई सतह ते कंट्रोल रूम क़ाइमु कयो वेंदो। एडिशनल डिप्टी कमिश्नर सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त चालीहे जे मौक़े ते समूरनि इस्पतालनि ऐं सिहत मर्कज़नि में घुरिबल दवाऊं, डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले समेत एम्बुलेंसनि जी मौजूदगी यकीनी बणाई वञे। एडीसी जुनैद समो हिस्को अमलदारनि खे बि हिदायत कई त हू मातमी जलूसनि ऐं मजलिसनि दौरान लोड शेडिंग जो अहिड़ो शेड्यूल तरतीब ॾियनि जीअं मजलिसनि जे वक़्तु बिजलीअ जी फ़राहमी मुकमल तौरु मौजूदु रहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।